जे आमद जो सभी दोस्तन के मुबारकों। लतीफ़ साईं जो इरशाद आ त सारी रात सुबहान जागी जनी याद कयो, सारी रात सुबहान जागी जनी याद कयो। उन जी अब्दुल लतीफ़ चए मिट्टी अलधो मान कोड़ी कन सलाम अचो आसण उन जे। तो सरकार ही दरगाह ज़ाहिर में साईं जान मोहम्मद साईं जन मियाँ जान मोहम्मद साईं जन जो जगह दरगाह है, मुझे ख्याल में तही नहरी ऐं थर बई इलाइक़ा गॾजन था, जिथे आख़िरी नहरी सिस्टम जो एंड थे तो ख़त्म थे तो वरी थर शुरू थे तो उन जे विच ते ही वाहिद दरगाह है जी। भेटाई फरमायो तो उन जी अब्दुल लतीफ़ चे मिट्टी अलधो मान कोड़ी कर सलाम अचो आसन उन जे। ज़ाहिर में साईं मियाँ जान मोहम्मद साईं सैयद त कोन पर जो उन जो रंग है, जो उन जो इसरार है, जो फैज़ है, माशाअल्लाह के शइ जी कमी कोन्हे ऐं मालिक शंशाह जी इनायत थियल है। ऐं ही वाहिद दरगाह है जिथे मां पहिरियों चक्कर आयोसि, काफ़ी अरसो थींदो। मियाँ साईं ग़ुलाम मोहम्मद साईं जन मूंखे यादि कयो, मुंहिंजी पहिरीं हाज़िरी हिते थी, काफ़ी वक़्तु गुज़री वेंदो हुनखे। उन खां पोइ हिन थर जो जेको इलाइक़ो आहे या नहरी सिस्टम आहे, हिन पूरी पसगिरदाई में जेको हिन दरगाह तां तसव्वुफ़ जो सूफ़ी अज़म जो मैसेज त असुली सिंध आहे, बेसिकल सूफ़ी अज़म सां मुहबत रखंदड़, पर जेको हिन दरगाह तां जेको ॿिए हंधि पकड़ियो आहे, मुंहिंजे ख़्याल में काफ़ी सारो असरु थियो आहे हितां जे माण्हुनि ते सूफ़ी अज़म जो तसव्वुफ़ जो जेको असांजे सूफ़ियुनि ऐं दरवेशनि पैगाम ऐं मैसेज ॾिनो आहे, उहो हिन दरगाह जी निस्बत काफ़ी पूरे हिन थर इलाइक़े में जेको असां पकड़ियो आहे। छो जो मुंहिंजो हाणे बि लंगर वञणु थियो त उतां जा बि माण्हू गॾिजनि पिया, मूंखे मिलनि पिया ऐं चवनि पिया साईं असां तव्हांखे मियाँ जान मोहम्मद साईं जन जी दरगाह ते ॿुधो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त हीउ हिकिड़ो तसव्वुफ़ जो मर्कज़ थी ऐं हिन पंहिंजो तबलीग कई आहे जेका हितां शुरू थी आहे, और तमामु उन जा बहितर नताइज निकिता आहिनि। त काफ़ी अरसे खां वठी मुंहिंजो हिते हाज़िरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। मियाँ ग़ुलाम मोहम्मद साईं जन जा लख एहसान, असां दुआ गो आहियूं त संदन अल्लाह साईं उन्हनि जी उमिरि दराज़ करे ऐं हीअ जेको रंग रचाईंदा रहनि। ऐं इन खां पोइ बि हीअ दरवेशनि जा आसन आहिनि, हीअ दरवेशनि जा आस्थाना आहिनि, क़यामत ताईं आबाद हूंदा, पर उन में काफ़ी जेको हथु ऐं किरदारु जेको सूफ़ी अज़म जे हवाले सां पकड़ियो आहे, उहो मियाँ ग़ुलाम मोहम्मद साहब जन जो कंहिं हद ताईं तमामु बहितर ऐं वधीक रहियो आहे हिन इलाइक़े में। त मुंहिंजो काफ़ी वक़्तु खां हिते हाज़िरियूं थींदियूं रहियूं आहिनि, मां ईंदो रहियो आहियां, कंहिं साल नथो बि अचां, कॾहिं अचां बि थो। इहे सभु साईं ग़ुलाम मोहम्मद साईं जन जूं महिरबानियूं आहिनि। त मां जेको आयो हुउसि अॻु में त उन में हिमत ताक़त ई, हाणे असां वरी वक़्त जे हिसाब सां कुझु पोइते थींदा था वञूं, पर साईं ग़ुलाम मोहम्मद साईं जूं महिरबानियूं आहिनि। ऐं सभिनी तव्हां दोस्तनि जूं जेके उमरकोट या थरवासी या पसगिरदाई में जेके माण्हू रहो था, इहे उन्हनि मोहबतनि ऐं उन्हनि प्यार जो हिकिड़ो असरु आहे जो मां बि जहिड़े हाल में हूंदो आहियां ज़रूरु हाज़िरी भरींदो आहियां जो मूंखे टाइम मिलंदो आहे। सो असांजूं दुआऊं आहिनि तव्हां सभिनी खे, तव्हां सभु सिंध वासी ख़ुशहाल हुजो। ऐं हीअ जेके तसव्वुफ़ जा मैखाना आहिनि, आस्थाना आहिनि, इहे दर्स हलंदा रहनि, छो जो असांजे सिंध जे सूफ़ियुनि दरवेशनि औलियानि जेको मोहबत ऐं प्यार प्रेम जो दर्स ॾिनो आहे पंहिंजे कला में, उन जो दुनिया में मिसाल कोन थो मिले। हक़ीक़त इहा आहे त हीउ जेको सूफ़ियुनि जो पैगाम आहे, उन में का बि ज़ात पात मसलक जी ॻाल्हि न हूंदी आहे, सिर्फ़ु इंसानियत जी ॻाल्हि हूंदी आहे। हिन मेड़ाके में बि काफ़ी मुख़्तलिफ़ मज़हबनि सां, मुख़्तलिफ़ नज़रियनि सां भाॻियल हूंदा, पर सभु गॾु वेठा आहियो। इहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो रंग आहे सूफ़ियुनि जो, उन्हनि जे दरगाहनि जो ऐं उन जे पैगाम जो सभु हिकु जॻह ते वेही सूफ़ियुनि जो पैगाम ॿुधो था। न त हूंदो ईअं आहे त जेको बरेलवी मसलक जो को जलसो हूंदो आहे त उन में सिर्फ़ु उन मसलक जा माण्हू वेही सघनि था, या जेको देवबंदी असांजे दोस्तनि जो जेको इज्तिमा हूंदो आहे उन में सिर्फ़ु उन नज़रिए जा माण्हू वेही रहंदा या ॿुधंदा, या फ़िक़ह जाफ़िरिया अलैशियत जे हवाले सां को मजमू आहे त उन में उन मसलक सां जेके माण्हू भाॻियल हूंदा उहे ई उन मौलाना साहिब जी वाइज़ या तकरीर ॿुधंदा। पर हीउ सूफ़ियुनि जो वाहिद पैगाम आहे जिते हर हिकु मसलक वारो गॾु वेही फ़क़ीरनि जो पैगाम ॿुधे थो। त वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजे महबूब
बिनी जहान के वारिस सरकार दो आलम जी आमद जो महीनो है उन निस्बत से ही प्रोग्राम सजाया था वजन तो मैं पहिरीं महबूब करीम सल्लल्लाहु जा बटे बोल पढ़ंदुसि उन्हनि शान में उन खां पोइ जेको सूफ़ियानो रंग है उन में भी ज़िक्र इहो साॻियो आहे सिर्फ़ सम्झ जी ॻाल्हि आहे त पहिरीं मां सचल साईं जन जी काफ़ी महबूब जन जी जेका हुज़ूर में शान में ॻायल आहे उहा पेश कंदुसि।